कई क़बाइली झेड़ा जिन अंदर खोड़ सारा माण्हू मरी विया। आख़िर वरी भी जॾहिं उन्हनि जो फ़ैसिलो थींदो आहे त पोइ खून जे बदिले में या त हिकु रक़म लॻाई वेंदी आहे, मुक़ररु कई वेंदी आहे, या त वरी उन खून जे बदिले में संग चटी ॾिनी वेंदी आहे। कंहिं दोस्त ॿुधायो त ईअं असांजे ॻोठ में बि झेड़ो थी पियो त झेड़े जे अंदरि मुंहिंजो भाउ फ़ौत थी वियो। पोइ फ़ैसिलो थियो त फ़ैसिले जे अंदरि असांखे हिकु नियाणी संग चटी में ॾिनी वई। उहा संग चटी त असांखे मिलियो, पर हाणे ॻोठ में इहा ॻाल्हि थी त इन सां शादी केरु कंदो। पोइ चवंदे जंहिंजो भाउ फ़ौत थियो आहे उनखे ई शादी करणी पवंदी। भाउ मुंहिंजो फ़ौत थी वियो हुयो, तंहिंजे करे उन्हनि फ़ैसिलो कयो त जेका संग चटी में छोकिरी मिलंदी उन सां तूं ई शादी कंदे। मां पढ़ियो लिखियो हिकु माण्हू जेको यूनिवर्सिटी में पढ़ां पियो, मुंहिंजा ख्वाब, मुंहिंजा सपना ई कुझु अलॻि हुया। मूं सम्झो हुयो त मां पढ़ी लिखी करे पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजे मुआशिरे खे चेंज कंदुसि, लेकिन अफ़सोस आहे जो मां पाण बि जहालत जे वर चढ़ी वियुमि। वक़्तु थियो ऐं घर वारनि मूंखे बि राज़ी कयो, ॿी का बि वाह न हुई, तंहिंजे करे मां बि उन छोकिरीअ सां शादी करण जे लाइ तयारु थी वियुसि। शादीअ जी राति हुई जॾहिं मां रूम में अंदरि दाख़िलु थियुमि त ॾिठुमि त हिकु 16-17 सालनि जी छोकिरी बिस्तर ते वेही मुंहिंजो इंतज़ारु पई करे। जॾहिं हुन जे वेझो वियुमि, हुन जी चादर खणी करे लाथमि, तॾहिं हुन जूं अखियूं पाणी में भरियल हुयूं। जीअं हुन मूंखे पंहिंजे साम्हूं ॾिठो त यकदमि हथ ॿधी करे मूंखे चयो त महिरबानी करे मूंखे मारजां न। मां संग चटी में आयल आहियां, जेकॾहिं मारे छॾीं तॾहिं बि तूं वस वारो आहीं, जेकॾहिं बख़्शे छॾीं तॾहिं बि वस वारो आहीं। ऐं हिकु ॻाल्हि यादि रखजांइ त मुंहिंजो कोई कसूरु कोन्हे। ही भाइर पाण में विड़िया या ॻोठ वारा पाण में विड़िया, जिन अंदरि तुंहिंजे भाउ जो